ज़हर ज़िंदगी चङो मुड़स थियण तमाम सवलो आहे। राज जी पग माण्हू पंहिंजे सिर ते रखी चङो मुड़स त थी वियो, पर बा कमाल ऐं बाज़रफ़ माण्हू उहो आहे जेको पंहिंजे उसूलनि ते कॾहिं बि सौदेबाज़ी न करे। असां वटि खाइण लाइ अटो कोन्हे ऐं गोश्त ऐं भत पिया खाइनि। ओ साईं कहिड़ी अमड़ बिरयानी पाण पचाई आहे। रेस जे हवेले मोलो ॿियल सुबियल खणी आई आहे, सो बाबे ने खाइनि था। बस साईं तू नाराज़ न थी। जॾहिं रईस खे तव्हां ॾींदो त पोइ ज़ाहिर आहे त असांखे रईस जी थुक लानत त पवंदी। ज़ाहिर ॻाल्हि आहे, जॾहिं रईस जी थुक लानत ई साणी आहे त पोइ छो न हिनखे ठाहु को कुटको ॾियूं ऐं पंहिंजा हथ ठारियूं। इंसान पंहिंजी हैसियत बुत ऐं तबियत आर उॾाम कंदो आहे। तू त पंहिंजी हैसियत खां बि वधीक उॾाम कई आहे हलार खान। बाज़ पंहिंजे शिकार खे उते ई झड़पे वठंदो आहे। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।